असीं हाणे त शुरू करियूं वरी ॻाल्हि खे। जी पंहिंजो हिते हैदराबाद जे रहण जे ज़माने में तव्हां केतिरनि सक़ाफ़ती अदबी ॻाल्हियुनि सां मुलविस हुया, पंहिंजो तालुक़ु हो तव्हांजो? हिकिड़ो त बिटशा कल्चरल सेंटर जे सेक्रेटरी हो, ऑनररी सेक्रेटरी हो, मेहरान आर्ट्स काउंसिल ठहायो तव्हां, कोई सिंध म्यूज़ियम हुयो। पर इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से थोरो असांखे ॿुधायो तफ़सील सां छा थियो हिन में। हा, हुन में ॻाल्हि आहे त कुझु आउं ईअं चवंदुसि त ज़ाती तौरु मूं में कुझु अहिड़ो ज़ौक़ के या जज़्बो रहियो आहे त माण्हू जेतिरो कमु कजे ओतिरो बहितर। ईअं न त जेकी पघार मिले थो ऐं जहिड़ा नौकिरी वारो कमु कजे पर ॿियो वधीक कजे, उन खां वधीक त जीअं मूं चयो त असां पंहिंजे ॻोठनि में सिंध में जेकी ॾिठो ऐं सिंध लाइ मोहबत पैदा थी त जेके बि सिंध जूं ॻाल्हियूं आहिनि तन खे अॻिते कजे, ॾिसजे। इहे सभु हिकिड़ा जज़्बा आहिनि जेके जंहिंजे करे पहिरीं ॻाल्हि इहा हुई त मूं सम्झो त पंहिंजी उन जवानी जो बेस्ट हिसो जेको सो यूनिवर्सिटी कढणो ऐं यूनिवर्सिटी में निहायती कामयाबी सां जेको एजुकेशन डिपार्टमेंट उन जी डेवलप कयोसीं, उनखे बिल्ड कयोसीं, उन खे इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन कयोसीं, इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन रिसर्च कयोसीं, जेको इदारो उन वक़्त में पाकिस्तान में टॉप ते हो सभिनी खां। लाहौर ऐं ढाका में भी इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन हुई, उहे बराबरि वॾियूं हुयूं, पर क्वालिटेटिवली ही असांजी इंस्टीट्यूट जेका हुई सा नंबर 1 हुई। तंहिंजे करे हिकिड़ी इहा सेटिस्फैक्शन थी त जेका कमु इन में एजुकेशन। ॿियो मूं मूंखे अर्ज़ु कयो त उन सां गॾु सिंधी डिपार्टमेंट जेको मूं चयो अलामा साहिब जिन खे यानी महिरबानी करे खोलण जी इजाज़त ॾिनी ऐं मूंखे इहा इजाज़त ॾिनी त सिंधी डिपार्टमेंट खे आउं बिल्डअप कयां ऐं उन सां गॾु जेके सिंधी कॉन्फ्रेंसूं इहे सभु, इहा बि हिकिड़ी कामयाबु सुठी हिकिड़ी ॻाल्हि जेका हुई सा तमामु हिकिड़े आला पैमाने ते पहुती वई। पोइ इन सिलसिले जा जेके सकाफ़ती सिलसिला हुआ तन सां वाबस्तगी थी ऐं ख़ासि वाबस्तगी इन जे करे थी जो सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां ॿ हिकिड़ा वॾा कम जेके हुआ जे तजवीज़ूं मूं ते ॾिनियूं त वरी मेंबर साहिबनि चयो त तूं कमु कर बि आहे। पहिरियों लोक अदब जो कमु हो ऐं हुन सां गॾु डिक्शनरी हुई पहिरीं, पोइ लोक अदब जो कमु, सिंधी डिक्शनरी ऐं लोक अदब। हाणे सिंधी जी डिक्शनरी ठाहिण खे कमरे में त नथी ठही सघे, माण्हू झट झंग वञी सॼो मुल्क ॾिसे, लफ़्ज़ मेड़े, ॿियनि खे चवे त मेड़ियो, पर वरी पाण माण्हू तहक़ीक़ करे बराबरि इहे मानाऊं दुरुस्त आहिनि या न आहिनि। लोक अदब बि परे परे वञी उहे जेके पीर मर्द माण्हू आहिनि तन खां ॻाल्हियूं पुछे, उहे लिखे। इहे ॿई अहिड़ा प्रोजेक्ट हुआ डिक्शनरी ऐं लोक अदब जो मजबूरी जे करे ऐं ज़ौक़ जे करे मूंखे सिंध जो ज़रे घटि तव्हां सम्झो त हर भाङो ॾिसणो पियो ऐं मूं वाक़ई पंहिंजी वुसअतार सभु कुझु ॾिठो, घणो ॾिठो। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां इन जे लाइ के पैसा के न मिलिया, न को लोक अदब जे वास्ते पैसा मिलिया, न को डिक्शनरी जे वास्ते मूंखे ज़ाती तौरु पैसा मिलिया। पोइ आख़िरकार मूं चयो हिकु दफ़े हिनखे बोर्ड खे, ख़ासि तरह सां जे लोक अदब जो सिलसिलो शुरू कयो डिक्शनरी जो, मुंहिंजो केतिरा वीचारा माण्हू ॾिसो घर मूं वटि अचनि था, हाणे उन्हनि खे किथे आउं रहायां, मानी करायां, ॿियो करियां, सभु कुझु मूंखां जेके पुॼे थो। ॿियो तव्हां केतिरे कंदे जाइनि ते परे पहुचां थो, उते तूं ख़िदमतूं कनि था, पर काफ़ी ख़र्चु अचे थो। तव्हां कम अज़ कम कुझु पैसा मूंखे ॾियो जो आउं उन खे 200 रुपया पोइ मूंखे इजाज़त ॾिनऊं 200 रुपयनि जी, एतिरो फ़क़ति तव्हां ख़र्चु करे सघो था इन ॻाल्हियुनि जे लाइ, 200 या 300 रुपया। पर पोइ सॼी सिंध खे ॾिसण जो मौक़ो मिलियो। इन जे करे पहिरीं जेको वॾो जेको सम्झो त मुंहिंजो चाह थियो सुगड़नि जे ॾांहुं थियो त उनखे हिमथा अचे। पोइ सुगड़नि जूं मूं कचहरियूं कराइणु शुरू कयूं, जिते किथे वॾियूं कचहरियूं। मूंखे यादगिरी आहे जॾहिं मूं इहो कमु शुरू कयो, मूं सम्झो त कचहरियूं जूं कामयाबु थींदियूं, जो कंहिं वक़्तु शादियुनि ते कचहरियूं थींदियूं। अॻे माण्हू ख़ासि तरह सां हैदराबाद या ॿिए हंधा हिकु ॿ खे ॻाइणियूं घुराए पोइ न चाहींदा हुआ, पैसा सभु अञा ताईं कनि था, पर हिकिड़ो चहचटो जॾहिं सुगड़नि जे कचहरियुनि जो मथो त कम अज़ कम मुंहिंजे वक़्त में 100-200 शादियूं अहिड़ियूं थियूं हूंदियूं जंहिं ते सुगड़नि जी कचहरी इहा क़ाइमु थी, वॾा रंग लॻा। ख़ुदि असांजे ॻोठ में पंहिंजूं 2 शादियूं थियूं त भई राति जो वेठासीं, सुबुह थी वई, इहा सुगड़नि जी कचहरी हली, सा वॾे धाम धूम सां हली, पोइ उन में ॻाइण बि हलंदो आहे, ॿियो बि थींदो आहे। इहो ॿी ॻाल्हि जेका हुई शाह अब्दुल लतीफ़ बिटशा कल्चर कमेटी, तंहिंमें मुंड खां वठी जेको
राग जी रस्म यानी फंक्शन जो थींदो आहे अदबी कॉन्फ्रेंस ऐं राग इहो मुंहिंजे हवाले सेक्रेटरी उन वक़्त में मरहूम आगा ताज मोहम्मद हो पहिरें 5-7 साल खां पोइ मरहूम वफ़ात करे वियो त उहा बि सॼी चार मूं वटि आई पर मुंड खां ई वठी साईं जेम्स साहिब ख़ासि तरह सां उन वक़्तु मूं गॾु कमु करण में उहो तमामु घणो भाईंदो हो त पोइ उन करे बि त इहो जेको राग जी क़ाइमु कॉन्फ्रेंस अदबी कॉन्फ्रेंस क़ाइमु करण सॼो मुंहिंजो कमु हूंदो इन जे करे मुंहिंजो रागींदड़ साज़न वॼाइण वारनि सां कमु कयो न फ़क़ति कमु कयो पर मूं हुनखे ॻोल्हे सिंध जे अलाए कहिड़े कहिड़े भाङनि मां वञी हथु कयो हाणे मिसाल मां खे ॾियां थो त मिस्री ख़ान जमाल जो नालो तव्हां ॿुधो हूंदो जेको बीनो वॼाईंदो बसि अहिड़े सुर में आवाज़ मूसीक़ी जी तार में पूरो ख़मीसो हो उन ख़मीसो ख़ान पहुचो उहो बि हो पर उहो वीचारो त नकुल कंदड़ माण्हू हो लहरो वॼाइण पर सॼो नकुल ते हलंदड़ उहो ठीकु बहितरीनु पर जेको मूसीक़ी जी ॼाण सां उन रम्ज़ सां सॼी मिस्री ख़ान जहिड़ो मिस्री ख़ान खे पहिरीं मूं ॾिठो त भिटाई जे बेड़े ते 2 गूणियूं हुयूं भरियल हुयसि हिन जूं बीनुनि जूं हिनखे अलगोज़ा बीनूं उहो विकिणाई वेठी ऐं मूंखे ख़बर यादि आहे मूंखे मुंहं ते मिटी चढ़ी वेठी वाह लॻंदी हुई त मिटी वसंदी हुई पोइ उन खे मूं ते ॾिठो जेको वॼाई वेठे पोइ उन खे मूं आस्ते आंदो वञी भिटाई साहिब ते वॼाइण जे वास्ते हिते अची स्टेज ते वॼाए शाह मुहम्मद नाबीना हो बिकक चुटो उन खे मूं ॾिठो उमैद अली ख़ान भूताणी जी ओताक ते ऐं लालू खेत ते पोइ उन खे मूं ॾिठो त भले हीउ त अहिड़ो लड़तो वॼाए हीउ त कमाल जो माण्हू आहे पोइ उन खे मूं हिते आंदो बिरशाह ते अहिड़ी तरह सां मिठो ख़ान हो अञा ताईं ख़ुदा खे सलामत रखे नौशहर मदरसे में असां सां गॾु पढ़ंदो हो ऐं उते नौशहर मदरसे में असीं छोकिरा हूंदा हुआसीं ॻाईंदा हुआसीं की दिलो वॼाईंदो हो दिले खे सटींदो हो पर हाणे तमामु सुठो थी वियो त उन खे ॻोल्हे मूं हिते पोइ अहिड़े तरीक़े सां जेके ॻाईंदड़ वॼाईंदड़ जेके माण्हू हुआ उन्हनि खे ॻोल्हे मूं आंदो पर मूं इहो रस्तो रखियो त भिटाई साहिब ते जेको बि ईंदो भले यकतारो खणी अचे हथ में पोइ तार अचेसि न अचेसि भई हिकु दफ़ो उनखे आऊं 5 मिंट ज़रूरु ॾींदुसि छो भिटाई साहिब जो जेको मैदान आहे उहा जेका दरबार आहे उहा समूरो लाओपन आहे सभु कंहिंखे ईंदी अचनि त पोइ अची पंहिंजो जोहर ॾेखारीनि पोइ जेको अॻिते वञे पोइ हिकिड़ो हूंदो हो हिकिड़ो यकतारो वीचारो खणंदो पीर मर्द वीचारो हूंदो हो नालो हुनजो छा मूंखे विसरी वई आहे विसरी वियो आहे नालो पर उहो ईंदो यकतारो खणी उहो ईंदो पोइ पहिरियों चवंदो होसि इन खे छॾियो त भले इहो अची ॻाल्हि त पोइ इन तरीक़े सां हिकिड़ी ॻाल्हि थी त जेके ॻाइण वारा निड़नि वारा सुणंदड़ वारा ॿिया सभु मूं त उन वक़्तु मूंखे यादगिरी आहे हिते हिकु असांजो दोस्त हूंदो हो जो मूंखे चवंदो हो त डॉक्टर बलोच ॾे ख़बर असां चयो तूं अमेरिका मां PhD डिग्री वठी आयो आहीं तूं बि थो नड़ ऐं मुर्गियूं वॼाई ॾे ख़बर त डिग्री टिम्बकटू मां कान वरिती अथई इहो मूंखे यादि आहे उहो चवंदो हो बहरहाल इहो हिकिड़ी वॾी कामयाबु ॻाल्हि थी जंहिंखे मूं सम्झो थिए त सिंध जा जेके साज़न वारा वॾा क़ाबिल आहिनि ॻाइण वॾा क़ाबिल आहिनि इन खे असां मथे खणी ईंदासीं क़दुरु थींदो इहा ॻाल्हि थी वाकई आंदो तव्हां जिन खे भिटाई शाह ते आंदो जी उन्हनि खे वरी रेडियो पाकिस्तान वारनि पोइ आंदो उन खे पोइ वठी वियासीं रेडियो ते बिल्कुलु इहा ॻाल्हि सही ॻाल्हि आहे पोइ हितां थी मुंहिंजे मार्फत हुननि मूंखे चयो पर बहरहाल मूंखे असां रेडियो ते पहुचायो त उते न फ़क़ति एतिरो पर अॻिते पाकिस्तान मां जेके वेंदा वफ़द 12 वञण लॻा त भई ॼण कहिड़ा रागींदड़ मुंहिंजो रुॻो परचनि वारा ऐं पके राग वारा भला आहिनि पर इहे केरु रिझाईंदा माण्हुनि खे यूरोप में तव्हां वठी वञो हिननि खे मूंखे यादि की फैज़ मरहूम गुज़ारे वियो आहे उहो कल्चर जो इंचार्ज हो फेडरल गवर्नमेंट जी ॻाल्हि आहे मुंहिंजे चवण ते पहिरीं उन ॻाल्हि क़बूल कई डॉक्टर बलोच तूं बिल्कुलु ठीकु थो चवीं पियो तूं मूंखे 1-2 माण्हू ॾे त ॿाहिरि मोकिलियां पोइ मिठे ख़ान खे मोकिलियो मिस्री ख़ान खे मोकिलियो ख़मीसे ख़ान खे मोकिलियो 3-4 खे पहिरीं सम्झो थी वञी यूरोप ऐं ॿिया मुल्क वञी घुमी आया रुॻो इन ॻाल्हि जे ज़ोर ते पर हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि त अयूब ख़ान प्रेसिडेंट अयूब ख़ान आयो हिते भिटाई साहिब जे मेड़े ते ऐं इन मेड़े ते पोइ सॼो राग जी महफ़िल मूं पिया हलाई पर अहिड़ी राग जी महफ़िल हली ऐं मिठे ख़ान खे मूं चयो दिलो वॼाइजां ज़बरदस्त माना वाह थी वञे ऐं मिठे ख़ान जे दिले खे खणियो पोइ दिले खे खणंदो त हथु खणी पछाड़ि जो तार छॾींदो त दिले में अंदरि वञी हथु हणंदो ॾाढे हिकिड़े रम्ज़ सां कंदो अहिड़ो वॼाई दिलो अयूब ख़ान खे वणी वियो नेपाल जो बादशाह आयो पाकिस्तान में अयूब ख़ान वटि महिमान थियो अची इस्लामाबाद में ऐं उते चयूं त हाणे राग जी महफ़िल था कयूं अयूब ख़ान चयो तूं दिले वारे खे छॾियो सिंध में जेको आहे साईं मिठो ख़ान हुजे SP ठटे जो उते इहा ऑफिस में क्लर्क शीट क्लर्क छा चवंदा आहिनि हाणे मिठे ख़ान जी पंहिंजी ॻाल्हि कयल आहे मूंसां
सो मिठे ख़ान खे यकदम से टेलीफोन थींदियूं त कराची जे कमिश्नर एॾो वॾो मिठे ख़ान खां मिठो ख़ान किथे आहे दिल्लो जेको आहे सो घुरायो अथनि मिठे ख़ान खे प्रेसिडेंट अयूब ख़ान सॾियो आहे मिठो ख़ान चयो हैरान थी वियुसि मूं चयो मूं वटि को पैसो न को भाड़ो न को छा हलंदुसि कीअं तूं जेके कमानी सूबेदार सभा हूंदा जो बीठा अची न अची थो तोखे वठी हलूं मोटरूं अची मिठे ख़ान जे लाइ फौरन मिठे ख़ान खे वठी विया इन हवाई अॾे ते जहाज़ जेको हो छुटणो हो 10 मिंट अॻु में त जहाज़ जेके उनखे चयूं त पर को असुल जेको माण्हू आहे जेको जंहिंखे चयो आहे प्रेसिडेंट वठी अचो उहो त पहुते ई कोन को 10 मिंट देरि करायूं जहाज़ खे चढ़ण में हिते मिठे ख़ान खे ॾिनऊं टिकट मिठो ख़ान दिलो कुड़े ते रखी ऐं हलणु लॻो जहाज़ ॾे त परे खां चयूं इहो अमरा चयूं इहो जेको VIP थो अचे दिलो कुड़े ते मिठो ख़ान जो मथे चढ़ियुसि त मूं चयो हाणे मूंखे बिहारियो किथे चवंदी आहे कुर्सी वरी आहे कुर्सी में दिलो किथे वेंदो केतिरो तूं वधि पाण वटि रखिजे दिलि में लोॾा ईंदा दिलो पवे भॼी त पोइ चयईं त ही मिठे ख़ान चयो त मूं हुनखे चयो त मूंखे प्रेसिडेंट घुरायो आहे हिन दिले जे करे ही दिलो अवाम खां वठो ही दिलो मूंखे सेफ हेठि लहात ॾियो न ॾींदो त रिपोर्ट कंदुसि प्रेसिडेंट खे सिंध बाबू जो ॿुधाईं हा असांखे ॾे असीं पाण था खणूं चयूं मिठे ख़ान जो दिलो खजी पोइ उते वियो मिठे ख़ान ते वॼायो जंहिंते वॾी वाह वाह थी इहो हिकिड़ो सिंध जी जेका साज़ आहे तन खे मीर मोहम्मद ख़ान हो नड़ वॼाईंदो जो ख़ुदा सलामत रखे खेसि नड़ जो कारीगर उन खे आंदोसि अहिड़े तरीक़े सां ॿिया मंगड़ार फ़क़ीर हुआ ॿिया हुआ आख़िरकार मूं त मौला बख़्श मंगड़ार फ़क़ीर हो दोदे चनेसर जी ॻाल्हि खणण वारो तंहिंखे मूं मैदान में आंदो मौलूदनि वारा आंदासीं पर हर गुल वारो माण्हू जेको तंहिंखे वठी आयासीं त पोइ इहा हिकिड़ी वॾी तरबियत थी सिंधी असाज़िंदनि जी हिननि जी उन सां गॾु मूं इहा महसूसु कई ॻाल्हि त कम से कम जुदा इदारो हुजे जेको आर्ट्स जेके आहिनि यानी जेके कारीगरियूं आहिनि तन जी जेका हिमत अफ़ज़ाई थिए तंहिंजे करे मूं नोट ॾिनो कमिश्नर खे न्याज़मंद खे कुझु वक़्तु छाकाणि सां गॾु मूंखे कमु करण जो मौक़ो मिलियो बिरछा कल्चर कमेटी जो तंहिं चेयरमैन हो तंहिंखे मूं चयो त हिकिड़ी काउंसिल कढूं त नालो मेहरान आर्ट काउंसिल जो कराची में आर्ट्स काउंसिल आहे असां छो न पंहिंजी काउंसिल क़ाइमु कयूं मेहरान आर्ट काउंसिल असां क़ाइमु कंदासीं ऐं ख़ैर हुन वीचारे हाउस कई पर बदिली थी वियो तंहिंखां पोइ आयो मसरूर असर ख़ान ॿियो कमिश्नर उन वक़्तु हिते रज़ा अलमदार रज़ा नालो असां छा कमिश्नर हिते डिप्टी कमिश्नर मेहरान आर्ट काउंसिल जे वास्ते मूं अॻे जाइ वरिती का जाइ ॾियो चवनि ही न हू न आख़िरकार मूं जॾहिं ज़ोर वरितो तमामु घणो त डिप्टी कमिश्नर को उन ख़िलाफ़ु रद्द लिखियो मुंहिंजो मूं डिप्टी कमिश्नर जे ख़िलाफ़ु रद्द लिखियो पोइ नेठ इहो कमिश्नर वटि मामिलो हुयो मसरूर असर ख़ान वटि तंहिं मुंहिंजी ॻाल्हि खे टेक ॾिनी ऐं लतीफ़ाबाद में जेको रेलवे आहे उन सां लागू हिकिड़ो प्लाट हो मूंखे चऊं त भले तूं उते मेहरान आर्ट काउंसिल क़ाइमु कर हाणे त मूंखे मेहरान आर्ट काउंसिल जो प्लाट मिलियो पर हाणे आउं वधां की अॻिते कीअं वञा तंहिं वक़्तु मूं फेडरल गवर्नमेंट खां 50,000 रुपया ग्रांट मंज़ूर कराई मेहरान आर्ट काउंसिल जे लाइ पोइ पंहिंजे हड़ा भड़ा किताब लिखंदो हुउसि मेहरान आर्ट काउंसिल जे पारां छपाईंदो हुउसि त फेडरल गवर्नमेंट सम्झे त बराबरि हेॾो कमु थो थिए पियो मेहरान आर्ट काउंसिल में सभु रंग किताब कढियोसीं सिंध में उर्दू शाइरी कढियोसीं के ॿ टे ॿिया किताब जेके सिंध जा साज़ उहो कढियोसीं 3-4 किताब पोइ ग्रांट हा तर्जुमो थियो हुनजो अंग्रेज़ी में हा हुनजो तर्जुमो थियो अंग्रेज़ी में बंगाली में तर्जुमो पाण ॾिठो बराबरि पाण थियो हूंदो इहा ॻाल्हि बराबरि आहे पोइ से मेहरान आर्ट काउंसिल जा वधीक जेको ग्रांट मिली केतिरी त से मूं 12 कम से कम लोड़ो जेको वाल थींदी आहे बाउंड्री वाल उहा ॾियारी हिते अंदरि झूपड़ी ठहिराई उते मूं मिलणु शुरू कया उते मसरूफ़ महफ़िलूं उते शुरू कयूं तंहिंमें अलाना हो एजुकेशन मिनिस्टर हिकु दफ़े उन खे मूं सॼो मूंखे यादगिरी आहे कनि ॿियनि खे उहे सभु पोइ आख़िरकार जॾहिं जहिड़ा वठी थिया इहो उर्दू ऐं सिंधी में मुहाज़िर इहो त हाणे मुंहिंजी मेहरान आर्ट काउंसिल ॿार ॾेई विया किताब विताब नगड़ा चढ़ी विया मूं सॼो उन जो चार्ज ठाहियो अकेले सिर वञी उते पी इहे सभु ॻाल्हियूं कर गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट खे मूं सॼो चार्ज मोकिलियो त मुंहिंजो हेतिरो नुक़सानु थियो आहे 45,000 जो मुंहिंजो नुक़सानु थियो आहे हीअ मुंहिंजा किताब सड़िया आहिनि हीअ थियो आहे सॼो करे 45,000 रुपया गवर्नमेंट ख़बर अथव उहे वठी वरी बि जा ठारायो ईअं करे मेहरान आर्ट काउंसिल खे मूं कर वधाए वञी वॾो कयो किथे आयो हाणे उहा उते ई आहे लतीफ़ाबाद में आहे ऐं उन वक़्तु मूं हिकिड़ो छोकिरो नौजवान चांडियो हो तंहिंखे मूं रखियो अञा ताईं शायदि उहो आहे जो ॻाल्हि हाणे कल्चर डिपार्टमेंट जे अंडर हूंदी उते पर आहे अफ़सोस हिन मुल्क में त जॾहिं का ॻाल्हि कजे थी पंहिंजी सिंध में ख़ासि तरह तव्हां पंहिंजो पघार ॾेई पोरियो करे हिकिड़ी ॻाल्हि ठाहे वञो तव्हां वञो था पोइ तव्हांखे विसारे था छॾियो
तव्हांखे रुॻो दावत बि कनि था ॾियनि। इहो असांजे सिंध में रवाज आहे। पोइ हाणे केतिरो अॻिते हले असां ख़बर कान्हे, पर मूं इहो रवाज सभु ॾिठा आहिनि। ॿी ॻाल्हि जेका हुई, जेके मूं सम्झो तमामु ज़रूरु थियणु घुरिजे, त केतिरियूं सिंध जा आसार क़दीमा ज़ाया पिया थिया। चङो सिंध में घुमंदो हुउसि, सभु कुझु ॾिठो पई। मूं आसार क़दीमा वारनि सां दोस्ती रखी त सिंध जा आसार तन खे बचाइनि। इत्तफ़ाक़ सां उन वक़्तु आसार क़दीमा जो डायरेक्टर मिस्टर क्यूरियन हिकिड़ो फ्रेंचमैन हो, हिकिड़ो लाइक़ु माण्हू, वॾो समझदार माण्हू हो, दाना माण्हू हो। ऐं साॻे वक़्तु मुंहिंजी कुझु न कुझु हिकिड़ी रग़बत थी मिस्टर मुमताज़ हसन फाइनेंस सेक्रेटरी सां। पोइ उन्हनि खे मूं सिंध ॾेखारणु शुरू कई। पहिरें उनखे वठी वियुसि, जेको देवल जेको भेड़ो आहे उते वञी ॾेखारियो। हीउ जेको ब्राह्मणाबाद जो भेड़ो आहे हितां, हिते ॾेखारियो। मानियूं वानियूं सभु आउं ठाराईंदो हुउसि पंहिंजे तरफ़ां, हुनखे वठी ईंदो हुउसि। दडोर वारा बंगला आहिनि, हिते राति रहायो त मूंखे यादि आहे महिरबानी करे, ऐं हिन सां मूंखे हिते वठी वियासीं। हिते वरी शरनायूं मुहिणार फ़क़ीरनि जो घर आहिनि, वॾा शरनायूं, वॾा इहे कम थिया। पोइ उन्हनि जी हिकिड़ी महबत जे करे क्यूरल जेको हो, जेको डायरेक्टर हो आर्कियोलॉजी जो, तंहिं ॾाढो एप्रिशिएट कयो ऐं मूंखे सपोर्ट कई। मूं मूंखे सभु कुझु चयो, सभु कुझु ठीकु आहे, पर तव्हां देबुल जी कोटराई कयो। मिस्टर मुमताज़ हसन उन खे सपोर्ट कयो। मूं मकालो पढ़ियो, रिसर्च मकालो देबुल ते, कराची में आसार क़दीमा जे मातहत। उन जे करे इहो थियो त अहमियत उनजी वाज़िह थी। देबुल जी कोटराई मंज़ूर थी। देबुल जी कोटराई खां पोइ उते म्यूज़ियम मंज़ूर थियो। पोइ म्यूज़ियम जॾहिं इफ़्तिताह ते थियो त सिंध जा सभु इहे ॻाइणा, छड़ो ॻाइण वॼाइण तव्हांखे ॿुधायो त वरी मुंहिंजी दोस्ती हुई, उन समूरनि खे पोइ वठी वेंदो हुउसि। पोइ साईं ॾींहुं बंबोर ते सॼी राति जेको सो ॻाइण वॼाइण जूं कचहरियूं थियूं, उते से म्यूज़ियम क़ाइमु थियो। तंहिंखां पोइ मूं चयो त टालपुरनि जो जेको वक़्तु बचियो आहे, जेके कई बंदूकूं, ॿिया गज, ॿिया केतिरा सारा, उनखे मिलियो त हैदराबाद में तव्हां किले में म्यूज़ियम क़ाइमु कयो। से किले में म्यूज़ियम क़ाइमु करायोसीं। उन में सभु जेके बंदूकूं ॿियूं ऐं मीर नूर मरहूम टालपुर उते सां दोस्ती हुई। उतां जा जेके फ़ोटा जेके हुआ, जेके मीरनि वटि हुआ, जेके पंहिंजे ख़ासि आल्बम्स में, उन जा ॿिया फ़ोटा ब्लो अप कराए उहे वञी रखायासीं। वॾो आलीशान म्यूज़ियम, जंहिंखे पोइ जेके फसादात थिया तंहिंमें किले वारनि साड़े छॾियो ऐं म्यूज़ियम सड़ी वियो। त ते का आह बि कान भरी, कई सम्झो दाम बि कान कई। असांजो वरी हिते असां बीठा आहियूं, जो रुॻो ठाहियूं त कंहिंखे ख़बर हाय आहे करण वारे मां केरु कोन्हे को। तंहिंखां पोइ मूं ख़्यालु कयो त अकबर बादशाह जेको ॼाओ उमरकोट में, इन खे अहमियत ॾिजे। ऐं डॉक्टर ख़ान जेको डायरेक्टर आर्कियोलॉजी जो पोइ थियो, तंहिंखां वठी वियुसि उमरकोट। मुंहिंजे हिते म्यूज़ियम ठहणु घुरिजे। अकबर बादशाह हिते ॼाओ, माण्हू ईंदा, ट्रेवल थींदी ऐं हिकिड़ो टूरिस्ट ईंदा, सॼो मूं ठाहियो। पोइ हितां मूं सॼो बंदोबस्तु करायो। हुनजो चङो हिकिड़ो बंगाल जो साहिब हो, हुते वज़ीर हो जेको असांजो आसार क़दीमा कल्चर जो, सो हो बंगाल जो। तमामु वॾो लाइक़ु माण्हू, नालो मूंखे यादगिरी। बहरहाल मूंखे डॉक्टर ख़ान चयो त उनखे सॼूं था मुंहिंजा सॾु हितां बाक़ाइदे जलसो करे हलंदासीं उते सभु कुझु। से हितां मूं तयारु कया। इब्राहिम रहूं जहिड़ो जेको ॻाईंदो हो, इब्राहिम में इहा रंग हुई जो जॾहिं ॻाल्हि करे ॻाइजे अहिड़े तरीक़े सां। मूं हुन सां वेही कलाक ॿ सां मथो आयो। मुंहिंजो तूं मारवी जी ॻाल्हि कजां उते उमरकोट में, उते तूं काफ़ियूं मारवी थी चइजां ऐं ॻाल्हि बि कंदो हलजां, कीअं मारवी आई उमरकोट में, कीअं थियो, हीअं थियो, हीअं थियो। सो पहिरीं किसे खानी जो फ़न, तंहिंजो मुज़ाहिरो हिकिड़े इब्तिदाई तौर ते असां उते कयो। थर मां जेके टलनि वारा, सुरदनि वारा सभु गॾु कयासीं, छाकाणि जो उते ज़मीनदार, उते जा माण्हू सभु मुंहिंजा वाक़िफ़ आहे। जन खे आउं चवां सभु माण्हू आणे ॾियनि। वॾो हिकिड़ो उते बंदोबस्तु कयोसीं। पोइ इहो म्यूज़ियम जो जेको उमरकोट में, हिते म्यूज़ियम क़ाइमु करायोसीं। हैदराबाद वारो म्यूज़ियम जेको आहे सो जुदा क़ाइमु करायोसीं। तंहिंखां पोइ जेके आहिनि असांजा आसार क़दीमा ख़ासि तरह सां 3 जायूं, हिकु ख़ुदाबाद वारी मस्जिद ऐं हिकु मीरनि जा कुबा ऐं हिकु शाहपुर चाकर में आहिनि, उहे बि आहिनि। मीरनि जा कुबा में शहदाद जा कुबा करे सभु आहिनि उहे, ऐं हिकिड़ा ख़ुदाबाद जेको हालनि जे भरिसां आहे इहो कुबा। इन्हनि खे असां आणायो। तंहिं वक़्तु सांगड़ जो डिप्टी कमिश्नर काई सचेनो साहिब हो, नवाब शाह में रहियो हो। उन जी महिरबानी सां ऐं डॉक्टर ख़ान जेको आसार क़दीमा जो डायरेक्टर, उन्हनि खे मिलाए पाण में। पोइ इन्हनि जे लाइ पैसा मंज़ूर करायासीं ऐं इन्हनि जी रिपेयर जेका थी, इन्हनि जा फ़ोटा कढायासीं, इन जी रिपेयर कराईसीं। सो मूंखे निहायत ख़ुशी थी त कम अज़ कम आसार क़दीमा जे सिलसिले में। पोइ वॾी ॻाल्हि मुंहिंजो जेसि ताईं हिते का ऑफिस कान हूंदी कमु न ठहंदो। डॉक्टर ख़ान खे शाबस हुजे। मुंहिंजो तव्हां वेस्टर्न सर्कल जेको आहे आर्कियोलॉजी जो, तंहिंजी तव्हां रखी आहे लाहौर में मेन ऑफिस, पर सदर्न सर्कल जुदा कयो। जेको सर्कल त ठाहियो, रुगो सेंटर ते हुनखे कंट्रोल कोन कंदो। पोइ सदर्न सर्कल ठाहियो बलोचिस्तान ऐं सिंध जे वास्ते, तंहिंजो हेडक्वार्टर मूं हैदराबाद में करायो उन ऑफिस खे।
सदर्न सर्किल जो सुप्रिटेंडेंट आर्कियोलॉजी जो तंहिंजी हेड ऑफिस हैदराबाद में कईसि, किले में कईसि। पोइ किले जे बारे में चयोसि न सॼो किलो त असां करे सघूं, उन खे संभाले न बि सघूं। हालांकि वॾी कोशिशि कई किले जी दीवार न ठहे, ऐं आगा साहिब हिते डिप्टी कमिश्नर हूंदो हो, तंहिंजे वक़्त में मूं वॾी एहतियात सां वॾी कोशिशि कई त दीवार खे बचाइजे, पर पोइ चयोसीं त कम से कम किले जो दरवाज़ो बचाइजे। पोइ मिस्टर हमीदी तंहिं वक़्तु हूंदो हो आर्कियोलॉजी जो हिते असिस्टेंट, वॾो लाइक़ु नौजवान हो, ऐं डॉक्टर ख़ान खे चई पोइ चयोसीं त चीरोली जे कम सां कम से कम किलो जेको आहे तंहिंजी मरमत करे असां उन खे ओरिजिनल शेप में आणियूं। पोइ फोटा कढियासीं, ओरिजिनल फोटा हुआ ॾिठासीं। पोइ उन जे मदद सां किलो जेको आहे तंहिंजा ॿई पासा चीरोली सां सफ़ेद सां उन सॼे खे ओरिजिनल वे में वरी रिक्रिएट कयोसीं, जेको अञा ताईं बीठो आहे। त इहो सॼो वक़्तु जेको आर्कियोलॉजी सां जेको वर्कंदे उहो बि निहायत ख़ुशी थी त कंहिं हद ताईं उहा ॻाल्हि जेका सा मथे वञी बीठी। वॾी ॻाल्हि हुई त मंसूर आहे जेको अरबन जे वक़्त में मुस्लमाननि जो गादी जो हूंदो हो, उन खे सूती इन जी खोटाई थियणु खपे। पोइ डॉक्टर ख़ान बि तरीफ़े ख़ान क़बूल कयो। पोइ वॾे सम्झोते एतमाम सां असां इन भिड़े ते मोरी लंघे केतिरे ॾींहं रस्तो पूरो कोन हो, वञी तंबू तूलान खोलिया, सभु राज हेॾो संगत साथ वॾी घुराई, जेके ॿिया सॼण हुआ यार हुआ सभु अची गॾु थिया, ऐं जेके मंगणहार तरजा हुआसीं दोरनि सां शरणाइनि सां सभु अची गॾु थिया। पोइ जिते असांजा तंबू खुतल आहे उतां जेका जाइ हुई जिते पहिरीं कोठराई करणी हुई, डॉक्टर ख़ान चयो त पहिरीं हिते कंदासीं। ओसि ताईं कम से कम 200 यार्ड जो या 400 यार्ड उहा जाइ परे हुई। पोइ उतां सां हलिया आहियूं, सम्झो हिकिड़ो वॾो जुलूस ठाहे ऐं दोरनि सां शरणाइनि सां ऐं साईं वॾे धाम धूम सां पोइ वञी पहिरीं उते कोठराई शुरू थी आहे। त डॉक्टर ख़ान चयो त हाणे पहिरीं बेलचो तूं हण, छाकाणि तूं असांखे वठी आयो आहीं ऐं तूं हाणे मां घणी माज़रत कई आउं त ख़ादिम आहियां, चई न तूं हण। साईं पोइ मूं पहिरीं उहो बेलचो हयो आहे। फोटा वोटा उन्हनि थियनि वरिता तमामु ॾाढा। इहो जेको आर्कियोलॉजी खे इन खे अॻिते खणणु इन जे लाइ बुनियाद ख़ुशी थी, घणे हद ताईं उहो कमु जेको सो सुठो थी वियो। साईं पंहिंजो हैदराबाद जे शहर तव्हां पाकिस्तान थियण खां अॻु में बि ॾिठो हूंदो, मुख़्तसिर नंढो शहर हो, हुन में के जायूं जॻहियूं जेके आहिनि से तमामु मशहूरु हुयूं, के इलाइक़ा मसलन सरफराज़ कलोड़ो साहिबु हुनजो कब्रिस्तान हो, या मीरनि जा कुबा हुआ, या ग़ुलाम नबी शाह कलोड़ो हो, या पंहिंजो इहे कचो किलो हो। इहे जेके इलाइक़ा हुआ त इन जे मुतालिक़ ॿुधायो त कीअं हुआ, तव्हां कहिड़ी हालत में ॾिठा, ऐं पोइ कीअं उते दस्तंदाज़ियूं थियूं, कीअं उते कब्ज़ा थिया। हैदराबाद 51 में खां अॻु में मूं ॾिठो हो त पोइ वरी पाकिस्तान थियण खां पोइ तव्हां हिते आयुसि 51 में, त तॾहिं त नई आबादी बि वधणु लॻी हुई, पर अञो ताईं इहे जायूं सलामत हुयूं, हालांकि ख़स्ता हाली में हुयूं। ऐं पहिरीं ॻाल्हि अची मूं किले खे जीअं मर्ज़ कयो त मूं किले खे पाण चङी तरह सां वेही जांचो, अञा ताईं किले में अंदरि अञा आबादी कान थी, सॼो वेही सम्झो त जांचण जी माना तव्हां इहे सम्झो त ॾींहंनि जा ॾींहं वेही उन खे चङी तरह सां ॻोल्हण हर हिकु ॻाल्हि खे। उन ॻोल्हा जो इहो नतीजो हो त किले जे ॿाहिरां उलहंदे पासे जिते पाणी जो नल ऐं पाणी जो तलाउ आहे उते पाणी चाढ़नि था मथे किले ते, इहा जाइ तव्हां ॾिठी हूंदी। इते मूं ॾिठो त चौरस पथर सफ़ेद संगमरमर जो को अहिड़ो हिकिड़ो चौरस पथर पियो अचे। पोइ मूं चयो त हिन इहो पथर हिते किथां आयो। पोइ मूंसां केरु गॾु हो, मूंखे यादगिरी कान्हे का, पर हो मूं उन पथर खे उथलायो, चवणो जांचबो हर ॻाल्हि खे। ॿिए पासे उथलायो त उहो पथर जेको हो सो तारीख़ी पथर हो, जेको मियां ग़ुलाम शाह इन दरवाज़े जे मथां हणायो, किले जे दरवाज़े जे मथां हणायो, जेको तव्हां किरी पियो पाणी उन ते बीह वेचंदा हुआ। उहो जेको ॾिठोसीं उन में सभु लॻो पियो हो, सभु जेके ॻाल्हियूं, पर वॾी ॻाल्हि त किले जी तारीख़ जेका कढी हुयूं सा हुई रब जअल हाज़ल बलद आमिन। इन मां तारीख़ निकिती आहे 1182 इहा तारीख़ उन ते लॻी पई। पोइ इहा मूं फोटा वरिता, तंहिंखां पोइ अंदरि जेको सम्झो त अंग्रेज़नि जॾहिं हमिलो कयो आहे ऐं मीर साहिबनि जी हवेलियुनि ते अंदरि वञी घिड़ी पिया आहिनि, ऐं पोइ उते वीचारनि जेको सिंधी जेके विड़िया आहिनि, जेके गार्ड हुआ उते
ऐं हिकिड़ो माण्हू जंहिं तमामु वॾे मुक़ाबिलो कयो आहे ऐं जंहिंखे पोइ उन वीचारो शहीद थियो आहे, पर अंग्रेज़नि बि मञियो त हेॾो मुक़ाबिलो कयो आहे जो उते हिकिड़ो पथर हणाए छॾियो हुओ त टॉम्ब ऑफ एन अननोन सोल्जर। त उहो उन पथर खे ॻोल्हियोसीं, उहो खणाए रखियोसीं। वॾी ग़लतफ़हमी आहे त को होशू श्री को हिते आहे किले में, निहायत वॾी ग़लतफ़हमी आहे। घणनि खे सम्झायोसीं पर असांजा वीचारा माण्हू जेके तारीख़ खां गैर वाक़िफ़ आहिनि नथा सम्झनि। ज़ोर त कोन्हे को जेको होश मोहम्मद शीदी जा जेके औलाद आहे से टंडे थोड़े में वेठा आहिनि, मिर्ज़ाउनि वारे टंडे में, जेके 12 महीना पंहिंजे ॾाॾे होश मोहम्मद जे मुक़ाम ते वेंदा आहिनि। उहो मुक़ाम आहे दुआबे में। दुआबो जेके दाबो चवंदा आहिनि, दॿो चवंदा आहिनि, दॿे ऐं म्याणी जी जंग, दॿो कोन्हे को दुआबो आहे, यानी उहो फुलेली ऐं फुलेली जे हवा जे विच में मुल्क नारेजन जेको ॻोठ ऐं सभु दुआबो। उते क़बर होश मोहम्मद शीदी जी मैदान में उहो मारियो हो। उन क़बर वरी पोइ पथर जी आली शान ॿधाई मीर अली मुराद ख़ान मीरपुर वारे, जेको मीर शेर मोहम्मद ख़ान जो पुटु हो, तंहिं क़दरदानी करे ऐं होश मोहम्मद जी उते आली शान क़बर ॿधाई। पर किले जी ॻाल्हि हुई त किले खे ॾिठोसीं, किले खे पोइ सम्झो त फ़ोटा वरितासीं, ॿिया के किले जा पुराणा फ़ोटा हासे खे हथु कयासीं। उन खां सवाइ ही मूंखे मौक़ो मिलियो त का मूं अर्ज़ु कयो त सिंधी कॉन्फ्रेंस असां कराई, ऑल सिंधी कॉन्फ्रेंस, ॾही कॉन्फ्रेंस का सिंधी यूनिवर्सिटी में असां कराई, सिंधी अदबी कॉन्फ्रेंस। त मूं इहो मुनासिबु सम्झो त हैदराबाद जो शहर पंहिंजा आसार तन खे जांचजे ऐं उन ते ई जेकर पंहिंजे आजाणी ख़िताब में रोशनी विधा, पोइ मूं सभु वञी जांचा। हीउ जेको शाह मकाई जो क़िलो आहे इन खे जांचोसीं, इहो मियां ग़ुलाम शाह जो कचो क़िलो ठारायो हो त हक़ीक़त में शाह मकाई जे इज़त थियल आहे। त उते बि मियां ग़ुलाम शाह पंहिंजा फ़ौज विहारी हुई ॾखिण पासे खां उहो मुदाफ़त करे सघे। ऐं इहा जेका वॾी तारीख़ी जाइ आहे शाह मकई जी, 5वीं सदी जो आहे बुज़ुर्ग जेको हिते आयो आहे। ऐं औरंगज़ेब जे ज़माने में इज़त ख़ान नाले गवर्नर हो, तंहिं हिते कतबो हणायो आहे जेको बीठो हाणे भले कहिड़ो हाल आहे। असां उन खे नोट कयो, उन मुग़लनि जे दौर वारे कतबे खे। तंहिंखां पोइ मियां ग़ुलाम शाह जो ख़ुदि जेको मक़बरो खस्तारी ॿियो पराया उते बलोच माण्हू आहे, मुजावर हुआ, से वेठा। उन जी जेका क़बर जेका आहे मियां ग़ुलाम शाह जी ते ॾखिणे पासे खां सॼो कतबो लॻल आहे तारीख़ी, जेको पढ़ण में थिया उते 2-4 ॾींहं लाथासीं, उन खे पढ़ियोसीं सॼो उन खे। तंहिंखां पोइ ॿिया ॿ तव्हां ज़िक्र कयो आहे, हिकिड़ो अब्दुल नबी, हिकिड़ो मियां ग़ुलाम नबी जो आहे। मियां ग़ुलाम नबी जो जेको मक़बरो आहे जंहिंजे हाणे चौधारियूं जेका कॉलोनी बणिजी वई आहे, सा जॾहिं हिते कुझु जायूं कयनि हुयूं त परे खां उहा ॾिख कंहिं हद ताईं, ऐं कोन थो चवां 100%, पर ताजमहल वारी ॾिख ॾींदो हो। हुनजे कुबे जो साख़्त अहिड़ी आहे, डिघो ऐं नमूने सां अहिड़ो आहे ॼण ताजमहल वारियूं सिकूं लाहे, अहिड़े क़िस्म जो कुबो आहे मियां अब्दुल नबी जो। मियां अब्दुल नबी मारिजी वियो लयारी वारी जंग में। पोइ वरी वियासीं मियां सरफराज़ वीचारो जेल में हो, जेको तव्हां भॻो हो जेल में। अब्दुल नबी करोड़नि को पछाड़ी वियो त ऐं सभु हुनखे मारायो पंहिंजे करोड़नि खे, त मथां को तख़्त मूंखां खसे। त में मियां मोहम्मद ख़ान खे ॿिया वीचारा वॾे ज़ुल्म सां मारायूं ऐं सरफराज़ वीचारो त भॻो जेल मां निकिरी पोइ हिते जिते आहे हिते अची रसियुसि, हिते हिनखे मारियऊं, शहीद कयऊं। इन में 2-3 रिवायतूं आहिनि, कंहिंजो चवणो आहे त न क़त्ल ओड़िया कयऊंसि, पोइ दफ़न हिते कयऊंसि। पर बहरहाल पोइ वॾी ॻाल्हि असां ॻोल्हे कढी थियनि को विमेंस कॉलेज आहे, हिते क़बरूं हुयूं जंहिंजी का ख़बर कान, उन खे असां ॻोल्हे कढियो आहे। मियां अतुर ख़ान जी ख़बर आहे, जेको मियां ग़ुलाम शाह जो भाउ हो, नूर जो पुटु हो। उन क़बरनि जो असां पतो लॻायो, निशान लॻायासीं, उहे करे उन्हनि जे बारे में लिखियोसीं। अहिड़े तरीक़े सां हैदराबाद जी जेका शाही बाज़ार आहे इन खे चङी तरह सां जांचोसीं त असुल कहिड़ा कहिड़ा कारीगर मीर साहिब ॻाल्हाया, छाकाणि हिन खे ठारायो मियां ग़ुलाम शाह हो करोड़ ई किलो, पर पोइ उन खे आबाद अची मीर फ़तेह अली ख़ान कयो। ऐं मीर फ़तेह अली ख़ान वरी किले जे आॾो बुर्ज ठारायो हो, जेके पुराणियूं तस्वीरूं उन में आहे। पोइ अंग्रेज़नि उनखे डराए छॾियो। किले जे दरवाज़े जे साम्हूं आॾो ऐं साहबी जी क़बर किले जे दरवाज़े जे विच में हिकिड़ो वॾो हिकिड़ो शाही ख़ूबसूरत बुर्ज हो जेको ठारायो वियो हो, जंहिं ते सम्झो त पहरो बीहंदो हो। तयारी बाज़ार खे ॾिठोसीं, बाज़ार में ॾिठोसीं पहिरियां जेके दुकान आहे उन वक़्त जा सोनारनि जा हुआ, छाकाणि उनखे बचाव घुरिजे, सोन जी शइ आहे उहो हाणे ते आहियूं। अहिड़े तरीक़े सां पोइ अॻिते हलिबो त कमांगरनि जा, कासबिन जा, सोनारनि खां पोइ जेके ॿिया कारीगर हुआ त दुकान हुआ। तव्हांजो हिकिड़ी मस्जिद आहे, निहायत ख़ूबसूरत मस्जिद आहे, अञा ताईं ख़ुदा करे सलामत हुजे असां पोइ खे। उहा जेका आहे अॻिते शाही बाज़ार ॾे अॻिते हलिबो
त पोइ उते कमांगरी जो कमु उन ते वॾो शानदार कमांगरी जो कमु थियल आहे, लाजवाब आहे, टालपुरनि जे दौर जी मस्जिद आहे। पोइ उन सॼी बाज़ार खे जांचोसीं, तंहिंखां पोइ परियां माई खैरी जी क़बर हुई, मस्जिद हुई आलीशान, हाणे हुनजी मटिजी वई आहे, किले जे भरिसां रस्तो वञे थो, हिते माई खैरी जी मस्जिद हुई, तमामु हिकिड़ी सुहिणी ब्यूटीफुल अहिड़े अंदाज़ में ठहियल हुई, तंहिंजो फोटो पढ़तोसीं। पोइ सॼो परते वियासीं वरी ड्रोमण वाह ते या भई खाई हूंदी हुई, चौधारी हिन किले खे खाई हुई, जंहिं ते उताकूं हूंदियूं हुयूं जेके अमीरनि जूं, उन खे वञी जांचोसीं। पोइ सॼो हैदराबाद जेको आहे सो ज़रे घटि मूं पेरनि मां कढियो। पोइ मूं इहो किताबु जेको उहो किताब ॾिसो त मूं शाया कयो पंहिंजो किताबु जेको ॾहीं सिंधी कॉन्फ्रेंस में, उन में मूं इहे सभु फ़ोटा ॾेई छॾिया। त मुंहिंजो हाणे पोइ भॼी वञण मथां इहे शयूं कम अज़ कम फ़ोटा त असां ॾेई छॾियूं। पोइ सभु उन में इहो हिकिड़ो मौक़ो हो जंहिंमें मूंखे हैदराबाद जा जेके आसार ॾिसण जो मौक़ो मिलियो। जीअं माई खैरी जेका हुई सा मुंहिंजे ख़्याल में त मीर फ़तेह अली ख़ान जी या धीउ आहे या भेण आहे, पर मूंखे यादि बि कान्हे का, उहा लिखियलु आहे, सभु कुझु मालूम आहे। तमामु वॾी दीनदार माई हुई ऐं पंहिंजे वक़्त जी सम्झो त वॾी सखी माई हुई, ग़रीबनि जे लाइ ॿियनि जे लाइ वॾी दीनदारी, मस्जिदूं ठाराई, वॾा कमु कयईं। त उन वक़्तु इहो मूं अर्ज़ु कयो त उन खां पोइ जीअं पोइ तमामु घणी अची थी सोढ़ अची थी हिननि जायुनि ते, त ऐं माण्हू जेके संभालींदड़ हुआ से बि वेठड़ा पिया हुआ। मिसाल कचो किलो जेको आहे शाह मकी वारो, तंहिं वक़्तु मियां दीन मोहम्मद हिते जो मुजावरो, मियां दीन मोहम्मद इहे असली मुजावरा जेके घणे वक़्त खां वठी हलंदा थिया आहिनि। इन्हनि जा ॿिया माइट अघा माण्हू आहे उन वटि उते जेको मखदूम मोहम्मद इस्माइल सुंगड़ो, तंहिंजा मुजावर हुआ, इहे पाण में माइट हुआ। ऐं असुल जेके अरब कुरैशियनि या छा अहिड़ो नमूनो, पर पोइ उहो मियां दीन मोहम्मद हो जंहिंसां संभालियो पैसे जी ॻाल्हि खे। पोइ ईअं माण्हू संभाल वारा नथा रहनि त माण्हू वञनि थियूं ॻाल्हियूं बि लटकियूं थियूं वञनि थियूं। ऐं हाणे थी वियो आहे जेके बुखारी पीर बुखारी आहे, ही तुरबतूं ही, उन्हनि ते बि हाणे रंग सॼा बदिलजी विया आहिनि ऐं उहा ॻाल्हि न रही आहे। पर बहरहाल जेको आहे सो दुनिया इन तरीक़े सां हले थी ऐं इनकलाब अचनि था, जेके आदमशुमारियूं बदिलजनि थियूं, ख़्याल बदिलजनि था, ॻाल्हियूं बदिलजनि थियूं। हैदराबाद हाणे घणो बदिलजी वियो आहे, हाणे त वॾो शहर आहे, 3 नंबर 4 नंबर शहर आहे पाकिस्तान में, पर पुछेसि केरु कोन थो। हाणे वरी ॿी न कजो सुभाणे सिंध म्यूज़ियम जेको आहे पंहिंजो ठहियो, इहो कीअं ठहियो, कहिड़े नमूने सां? हाजी म्यूज़ियम जे सिलसिले में हिकु मूं अर्ज़ु कयो त आर्कियोलॉजी जा के म्यूज़ियम हुआ, तंहिंजे सम्झो कम अज़ कम ॻाल्हि खे खणण में, उनखे अॻिते करण में, पहुचाइण में मूं तमामु भरो वरितो। ऐं मूं पाण पहिरीं अलामा साहिब जिन खे सलाह ॾिनी, उहो असांजा साईं वाइस चांसलर हुआ, मूं चयोसीं मूंखे फ़क़ति 4,000 रुपया खपंदा या 5,000 रुपया, ऐं इंस्टीट्यूट जेको डिपार्टमेंट ऑफ एजुकेशन आहे त इहो म्यूज़ियम थो ठाहे, उन में आर्ट्स ऐं क्राफ्ट जूं शयूं रखंदुसि जेके सिंध में ठहनि थियूं, ऐं टीचर्स खे असां सम्झाईंदुसां त ही वोकेशन सिंध में आहिनि ऐं वोकेशनल गाइडेंस जी लेबोरेटरी तौरु इन खे इस्तेमालु कंदुसि। पाण महिरबानी करे इजाज़त ॾिनऊं, पोइ तमामु कंहिं 2,000 रुपया, पर पोइ मूं वञी शयूं गॾु कयूं जेके अहिड़ियूं आलीशान शयूं सॼी सिंध मां हिकिड़ो नंढड़ो म्यूज़ियम असां क़ाइमु कयो एजुकेशन डिपार्टमेंट। इहो हिकिड़ो वॾो तजुर्बो। तंहिंखां पोइ सिंध प्राउंशियल म्यूज़ियम जो सुवालु आयो, मुंहिंजी मर्ज़ी त हाणे हिते रेडियो पाकिस्तान आहे, जा ख़ाली पई, हिते सिंध प्राउंशियल म्यूज़ियम ठहे, पर सिंध गवर्नमेंट जा जेको उनजा वज़ीर हुआ उनखे सलाह ॾियणु करणु घणे, पर ॻाल्हि खे केॾो को केरु मञे न को करे, नेठि लाचार जेको हाणे म्यूज़ियम आहे हिते इहो म्यूज़ियम जी जाइ वञी ठही। जी रानी बाग जे पोयां, रानी बाग जे पोयां जी ॻाल्हि ॿुधायां था, इहा ठही, पर फ़क़ति म्यूज़ियम जी जेको उलहंदे पासे खां जेको मेन हॉल आहे हिकिड़ो उहो ठाहे करे छॾियऊं। तंहिंखां पोइ न को हथु लाइण वारो, न को करण वारो, न बाबा इन खे अॻिते वधायूं, हुन में शयूं रखणियूं आहिनि, को कमु करिणो आहे, ही करिणो आहे, सही को ॿुधण वारो कोन हुजे। पोइ हिकिड़ो इतफ़ाक़ थियो जो मिस्टर B.A. कुरैशी, हिकु नालो यादि रखिजो, जो तमामु वॾो अञा जीअं वीचारो लाइक़ु आहे, उहो वञी थियो वेस्ट पाकिस्तान में सेक्रेटरी, वञी थियो वेस्ट पाकिस्तान जो सेक्रेटरी लाहौर, सम्झो उन वक़्तु जे वञी थियो सेक्रेटरी चइजे। उन माण्हू खे इहो ज़ौक़ु हो त म्यूज़ियम मां ही ॻाल्हियूं जेके अॻिते थियणु घुरिजनि, उन सां मुंहिंजो लॻापो। उन खे मूं चयोसीं हैदराबाद जे जेको नाले में कुझु जाइ ठही पई आहे, पोइ कॾहिं कजु कमु मूंखे चई जे तूं इहो डायरेक्टर थी त पोइ कमु करियूं जो आउं पैसा ॻाल्हाए थी सघां। इहो ठीकु आहे, मूंखे तव्हां ऑनरी डायरेक्टर कयो। आउं चयुसि ऑनरी डायरेक्टर उन म्यूज़ियम जो।
मुंहिंजो हाणे इन खे ठाहे उन कुरैशी साहिब वॾा कुर्ब कया जो 3 लाख रुपया मुंहिंजे ख़्याल में जिते उनखे यादि आहे तो मंज़ूर करे मूं वटि उन वक़्तु ज़फ़र काज़मी तंहिंखे आउं वठी आयो हुउसि हिते पंहिंजे डिपार्टमेंट ऑफ एजुकेशन में उन में आर्ट टीचर मूं उनखे करे रखियो तमामु वॾे टैलेंट वारो माण्हू समझदार माण्हू उन खे मूं चयो हिते तूं वेह असां वटि कमु कर हिनखे पोइ मूं सलाह ॾिनी तूं मैट्रिक पढ़ BA पढ़ सभु कुझु पर हिन मूं तमामु वॾी तरबियत कई ऐं हुन तमामु वॾे प्यार सां हिते सिंध म्यूज़िक कोई असांजे डिपार्टमेंट जो म्यूज़िक ठाहियो पोइ मूं चयो वरी तोखे तुंहिंजी आउं कुर्बानी थो करियां तूं थी उन म्यूज़िक में वञी कमु कर तोखे पघार वधीक मिलंदो सभु कुझु थींदो पोइ वरी म्यूज़िक जो कमिशनर उनजो चेयरमैन थियो ऐं मिस्टर BA कुरैशी उतां लाहौर मां फ़ैसिलो कयो हिकिड़ी असां कॉमेडी ठाही ऐं ऑनररी डायरेक्टर थियुसि कमिशनर उनजो चेयरमैन थियो पोइ चयोसि पाणी पैसा मिलिया खे ठाहे जेकी इन सॼे म्यूज़ियम जी पहिरीं जेका प्लैनिंग साम्हूं वेही कई त पहिरीं हिकिड़ी असांखे हिकिड़ी गैलरी हुजणु घुरिजे जेका सॼो इवोल्यूशन ॾेखारे क्रिएशन जो किथां शुरू थी कीअं थी पोइ हिस्टोरिकली पहिरीं प्री हिस्ट्री तंहिंखां पोइ हिस्ट्री तंहिंखां पोइ हाणे मूंखे खपंदा हुआ त हर हिकु खाने में कम अज़ कम शयूं त रखजनि वञी मूं कयूं गॾु शयूं सॼी सिंध मां अलाए किथां जूं भिड़नि जूं ॿियूं ही हू सभु गॾु करे के सम्झो त आडाणा के ॿिया के ही करे ज़फ़र काज़ी में चयूं तूं हिन तरीक़े सां हिनखे ठाहिणु शुरू कर पोइ ईअं थियो जो असां हिन खे म्यूज़ियम जी शिकिल कम अज़ कम ॾेई छॾी ऐं इहो हो जॾहिं आउं हिते हुउसि 73 74 75 वाइस चांसलर हुउसि तेसि ताईं सम्झो त उनखे हिकिड़ी शिकिल अची वई म्यूज़ियम जी ऐं उहे सभु शयूं मूं जेके बि गॾु कयूं पर उन खां अॻु में बि जेके मूं सभु गॾु कयूं से सभु मूं तोहफ़े तौरु इन म्यूज़ियम खे वधाइण जे लाइ ॾिनियूं ऐं इहो म्यूज़ियम जेको सो बुनियादी तौर ते म्यूज़ियम थी पियो पोइ आहिस्ते आहिस्ते उन खे पोइ बि तमामु कमिशनर जे पोइ ॾियण में पोइ मिस्टर अब्दुल्ला मेमण हो ॿिया पोइ उन वक़्तु छिकताण थी ऐं म्यूज़ियम जो कम जो कोन हली सघियो ऐं हुन पंहिंजे ज़फ़र काज़मी दाऊं पिया कयूं पर हाणे छा ते माण्हू करे सघियो जीअं दुनिया पे हली थी हलंदी आहे तव्हांजो हाणे कल्चर डिपार्टमेंट जेको हाणे आयो आहे ऐं इन्हनि सो तंहिं उथी कुझु कमु कयो ऐं उहो निहायत ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं उन में कमु थी रहियो आहे ऐं हाणे इंशाअल्लाह सुठो अॻिते थींदो पर आउं उन जो ऑनररी डायरेक्टर थी रहियुसि ऐं तमामु जेको बुनियादी इन जो बुनियाद विझण ते कमु करण में वॾी महिनत सां असां कमु कयो महिरबानी नीरा त हाणे पघर वारा थी विया अथव नीरा पघर वारा थी विया सुबुह केॾो पघर आला थी विया अथव इहे ठीकु आहिनि ऑफिस में